जे ना आहे त तुंहिंजे घर ई मूंखे छोकिरी ॾे। हाणे मारी अथनि बि मूंखे पंहिंजी छोकिरी खपे, जो काॾे गुम कराई अथई बि मूंखे छोकिरी खपे। मारी आहे सुबुह जी निकितल छोकिरी, वरी फोन असां वटि आई आहे 5:30 बजे, हथ सां असांजी माराई अथई, काॾे गुम कराई अथई, त असांखे छोकिरी खपे। उमिरि बेफ़ारम उमिरि मुंहिंजी सफ़ा नंढी अथसि। हुन मन पैसे जे ज़ोर ते कराची वारी कोर्ट में ऐं कानून बि हुन नथो हले, असां ग़रीबनि जी मदद कानून नथो करे। कोट प्रेस क्लब में ज़ाल मुड़स फिरोज़ ऐं सुगरा पतू जो दाईंदे चयो आहे त मुंहिंजी धीउ सीमा पतू जो ऐं नदीम पतू जो 1 साल अॻु प्यार जो परिणो कयो हो। असीं पंहिंजी न्याणी सीमा जे नदीम पतू जे वारनि खां मिलण लाइ चयोसीं त हुननि न्याणी सां मिलण खां इनकार कंदे चयो त सीमा तव्हां ॾे वापसि अची वई आहे ऐं तव्हां वटि आहे। हुननि नदीम पतू जो मथां इल्ज़ाम हयो आहे त असांखे ख़ुदशो आहे त असांजी न्याणी खे गुम करे छॾियो आहे। SSP कंबर शदात कोट इंतजामिया खां घुर कई आहे त असांखे पंहिंजी न्याणी ज़ाहिर करे वापसि कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। गुलज़ार मंचांडियो, कोशिश डिजिटल, शदात कोट।